अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRE अलर्ट जे इंटरव्यू सीरीज़ में एक भेरो ॿीहर सतार सरोया मां जी ख़िदमत में हाज़िर आहे। उम्मीद आहे त असांजा ही वीडियोज़ तव्हांजे लाइ कराइता साबित थींदा। अॼु हिकु भेरो वरी मां हाज़िर थियो आहियां कुझु नई मालूमात सां ऐं कुझु बुनियादी मालूमात सां त जीअं अवांजी रहनुमाई करे सघां। इंटरव्यू कमेटी जे रूम में अवां दाख़िल थिया आहियो, वेठा आहियो ऐं अवां खां सवालनि जवाबनि जो सिलसिलो जारी आहे। अवां खां पुछियो वञे थो त बाबा ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाईअ जो जेको दीवान आहे उन जा कुल घणा बाब आहिनि? तव्हां चवंदो साईं 11 बाब आहिनि। अच्छा, तव्हां खां पुछनि था त भला उन बाब खे कहिड़े नाले सां सॼो आहे या लिखियो आहे? तव्हां चवंदो साईं वाट जे नाले सां सॼो अथई। वाट 1, वाट 2, वाट 3, ईअं 11 बाब उनजा ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाई जे दीवान जा आहिनि। तव्हां खां वरी सवाल पुछनि था त बाबा इहो दीवान घणनि अखरनि ते मुरतिब कयो आहे ख़लीफ़े गुल मोहम्मद हालाई साहिबु? अखर घणा आहिनि जिन जी चीच पकड़े हुन इहो दीवान मुरतिब कयो आहे? तव्हां चवंदो साईं 55 अखर आहिनि। वरी तव्हांखे चवंदा त भला इन्हनि 55 अखरनि मां आख़िर मौजूदा सूरत ख़तीअ जो उहो कहिड़ो अखर आहे जेको हिन में कोन्हे? तव्हां चवंदो साईं अलिफ़ हमज़ो जेको आहे मौजूदा सूरत ख़तीअ में मौजूदु आहे, पर दीवान गुल मोहम्मद हालाई में अलिफ़ हमज़ो कोन्हे, यानी बाक़ी 55 ॿिया अखर आहिनि। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे चवनि था भला मुख़्तियार मल्लाह जो कंट्रीब्यूशन असांखे तव्हां ॿुधाईंदो सिंधी अदब में कहिड़ो आहे? तव्हां चवंदो साईं मुख़्तियार मल्लाह असांजो इंतिहाई नाम कठो ऐं इंतिहाई क़ाबिल मुहक़िक़ आहे ऐं हुन सिंधी अदब जी तमामु घणी ख़िदमत कई आहे ऐं हू ख़ामोश ख़िदमतगार आहे सिंधी अदब जो। हुन सिंधी अदब जी तारीख़ जो मुतालियो क़दीम खां जदीद दौर ताईं हिकिड़ो ज़कीम किताबु लिखियो। उन सां गॾोगॾु सिंधी अदब ते हिकु नज़र हुनजो किताबु आहे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं असां मुख़्तियार मल्लाह साहिब जे कंट्रीब्यूशन खे ॾिसंदासीं त हुन सिंधी नाविल जी मुख़्तसिर तारीख़, सिंधी रस्मुल ख़त जी मुख़्तसिर तारीख़, अहिड़े तरीक़े सां असां ॾिसंदासीं त मग़रबी सिंध शनास, हुन जेके मग़रिब जा सिंध शनास आहिनि उन्हनि ते हिकिड़ो किताबु लिखियो आहे, कंपाइल कयो आहे। अहिड़े तरीक़े सां मशरिक़ी सिंध शनास जे नाले सां हुनजो किताबु आहे, यानी जेके मशरिक़ जा असांजा सिंधी अदब ते असरअंदाज़ थींदड़ शख़्सियतूं आहिनि उन्हनि जो कंट्रीब्यूशन जेको आहे हुन ज़बरदस्त नमूने सां कंपाइल कयो आहे। अहिड़े तरीक़े सां अमर जलील साहिब जी जीवन कथा जे हवाले सां मुंहिंजो तख़लीक़ी सफ़र जे नाले सां अमर जलील ते हुन ज़बरदस्त सीरीज़ आंदी आहे। ऐं जेकॾहिं असां ॾिसूं त मुख़्तियार मल्लाह साहिब जे कंट्रीब्यूशन में सिंधी ॿोलीअ जा मज़मून ऐं मकाला सिंधी लैंग्वेज अथॉरिटी छपाया आहिनि, उहे बि हुन मुरतिब कया आहिनि। ऐं अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन मुख़्तियार मल्लाह साहिब जो असांजे सिंधी अदब में मौजूदु आहे। ॿिया बि खोड़ सारा किताब अथसि, पर ही बुनियादी नोयत जा किताब आहिनि, हिन जे करे मां इहे तव्हांखे बयानु कया। अच्छा, वरी तव्हांखे चवनि था त भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त जेको जमाल बड़े जी कहाणी आहे हू हुर हो, उहा जेका कहाणी आहे उहा कॾहिं हुन लिखी? तव्हां चवंदो इहा सी हुनजी पहिरीं कहाणी आहे। जमाल बड़े जी जेका कहाणी आहे हू हुर हो, इहा पहिरीं कहाणी आहे। भला नजम अब्बासी जी पहिरीं कहाणी कहिड़ी आहे? तव्हां चवंदो साईं कलब अंदर काबू। भला इहो ॿुधाईंदो त बेरोज़गारी ऐं बंदूक कंहिंजी कहाणी आहे? तव्हां चवंदो साईं खैरुनिसा जाफ़रीअ जी। अच्छा, भला तव्हां इहो ॿुधायो त पहिरीं लोही जो किताबु काज़ी ख़ादिम कहिड़े नाले सां तर्जुमो कयो? तव्हां चवंदो साईं सूंहं ऐं प्यार जी देवी। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा भला सूंहं पथर ऐं प्यार कंहिंजी किताबु आहे? तव्हां चवंदो साईं तारिक अशरफ जो। भला फ़कीर मोहम्मद आशारी जी हिकिड़ी मशहूरु कहाणी आहे जेका हुन मार्शलाई दौरान लिखी, त तव्हां ॿुधाईंदो कहिड़ी आहे? तव्हां चवंदो साईं टंगियल वक़्तु। अच्छा, वरी तव्हांखे चवंदा त भला उहो अदीब असांखे ॿुधायो जंहिं हिलाल पाकिस्तान खे रंगीन इशाअत में आंदो ऐं उनजो सिंधी अदब में ज़बरदस्त कंट्रीब्यूशन आहे। तव्हां चवंदो साईं सिराजुल हक़ मेमून साहिबु हिलाल पाकिस्तान जो एडिटर रहियो ऐं हिलाल पाकिस्तान खे रंगीन इशाअत में खणी आयो, ऐं सिराज साहिब जो सहाफ़ती हवाले सां बि हिकिड़ो ज़बरदस्त कंट्रीब्यूशन आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां खां सवालनि मां सवाल पुछंदा ऐं तव्हां खां पुछंदा त भला इहो ॿुधाईंदो तव्हां असांखे त जेको शाह साईं आहे, शाह साईं जो उहो कहिड़ो शेर आहे जंहिंमें हुन मंसूर जो ज़िक्र कयो आहे? तव्हां चवंदो साईं जर तड़ तिख तवार वण टण वाई हेकड़ी सूर्य सभई शइ थिया सूर्य सज़ावार हमा मंसूर हज़ार कहिड़ा चाढ़ियो चाढ़ियईं। यानी मंसूर जो ज़िक्र लतीफ़ साईं इन बेत में कयो आहे। ॿियनि शेरनि में बि ज़रूरु मंसूर जो ज़िक्र आहे, पर नालो मंसूर जो वठी लतीफ़ साईं जरथड़ तिख तवार में कयो आहे। तव्हां खां पुछंदा बाबा इहो कहिड़े सुर में आहे? तव्हां चवंदो साईं सुरसोणीअ में। तव्हांखे चवंदा सुरसोणीअ जो भला ॿियो बेत ॿुधायो? तव्हां चवंदो साईं खामां पचां पंजरां लुछां ऐं लुचां तन में तऊं सपिरीअ जी पियां न ढापां जे समूंड मुंहुं कयां त सुरकियाई न थिए।
तव्हां चवंदो भला लतीफ़ साईं ज़ाग कहिड़े पखीअ खे चयो अथई? तव्हां चवंदो साईं कांग खे। अच्छा, तव्हांखे वरी चवंदा त भला कांग जा ज़ुक्र जा नाला ॿिया कहिड़ा खया आहिनि लतीफ़ साईं पंहिंजी शाइरी में? तव्हां चवंदो साईं कांग, कांगल, ख्यातो, ज़ाग, अहिड़े तरीक़े सां। भला इहो ॿुधाईंदो त लतीफ़ साईं मोर जो ज़िक्र कयो आहे, थोरो हिकु को शेर असांखे ॿुधायो। वया मोर मरी हंजु न रहियो हिकिड़ो, वतन थियो वरी कूड़नि कानेरनि जो। अच्छा, त इहो अच्छा भला ॿुधाईंदो त भला नांग जो ज़िक्र लतीफ़ साईं पंहिंजी शाइरीअ में कयो आहे? जी सर, लतीफ़ साईं नांग जो ज़िक्र कयो आहे पंहिंजी शाइरीअ में। को शेर ॿुधायो। तव्हां चवंदो त खपुर गारोड़िन सी वॾो विधुई वेर, नांग न वेंदे निकिरी तो डर मथां पेर, हीउ तनी जो ढेर जिन जूनागढ़ जलायो। अच्छा भला ॿियो सना भाइम सिप वारी जेका ॻाल्हि आहे उहा छा आहे? उहो शेर मुकमिल कयो। तव्हां चवंदो साईं सना भाइम सिप, सना भाइम सिप विया वासिंगनि जा, इन्हनि जी झड़प हाथी हंधा न चुरे। वरी तव्हां खां पुछंदा त भला इहा ॿुधायो त उहा कहिड़ी सुरमी आहे लतीफ़ साईं जी जंहिंखे नंढे लाइ कोढ़ जी बीमारी थी पई हुई? तव्हां चवंदो साईं नूरी। अच्छा, तव्हां खां पुछंदा भला नूरीअ खे हिकिड़े मुहाणे पालियो हो, तव्हां हुन मुहाणे जो नालो ॿुधाईंदो? तव्हां चवंदो साईं किंझर। अच्छा, भला तव्हां इहो ॿुधाईंदो असांखे त नूरी जाम तमाचीअ जो जेको किस्सो आहे, उन नूरी जाम तमाची जे किस्से जो जेको मुख्य किरदारु आहे उहो आहे जाम तमाची। जाम तमाचीअ जी मज़ार किथे आहे? तव्हां चवंदो साईं उहा मकलीअ में आहे। अच्छा, भला जेको नूरीअ सां गॾु जेका मज़ार आहे किंजर ढंढ में, उहो कंहिंजी आहे? तव्हां चवंदो साईं इहो नूरीअ जो मुर्शिद आहे छा हुंदड़ो, उन जी दुआ सां नूरीअ सिहतयाब थी हुई। इन जे करे नूरीअ खे संदसि मुर्शिद जे भरिसां उनजे पेरांदीअ में दफ़नायो वियो आहे ऐं नूरीअ जी मज़ार किंजर ढंढ में आहे। अच्छा, अहिड़े ई तरीक़े सां सवालनि मां सवाल तव्हां खां पुछंदा वेंदा। सो अव्हांखे वॾे तहमुल सां ऐं वॾे सोच वीचार सां ऐं ॾाढो कॉन्फिडेंस सां जवाबु ॾियणा आहिनि, त जीअं अव्हांजी कॉन्फिडेंस लेवल बि लूज़ न थिए ऐं अव्हां पंहिंजे इल्म जे आधार ते सुठे नमूने सां जवाबु ॾेई सघो। यादि रखो त जवाबु नथो अचे त धुको हणण जी का बि ज़रूरत न आहे ऐं सॉरी सेर चई जान छॾायो ऐं अॻिते वधो ऐं ॾाढो स्माइलिंग फेस सां, ॾाढो कॉन्फिडेंस लेवल सुठी हुजे, ॿेड़ा पार थी वेंदा इंशाअल्लाह ताला तव्हांजा। सो उमेदु आहे त मां वरी कंहिं ॿी वीडियो में तव्हांजे लाइ वरी नई मालूमात खणी ईंदुसि। तेसि ताईं मोकिलणी न आहे, जेॾां पेर तेॾां ख़ैर।